शहादत हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ऐं शहादत बीबी फ़िज़ा सलाम अलैहि जिन जी याद में सालाना मजलिस अज़ा ऐं नोआ ख़ानी मातम बर्पा कयो वियो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। करबला जे बीमार क़ैदी जंहिं मदीने पाक खां करबला ताईं पंहिंजे वालिद जनाब हज़रत इमाम हुसैन जे काफ़िले में सफ़र कंदे करबला जे ततल सरज़मीन ते पहुता त धरती जी गरमाइश पाणी जी बंदिश सबब बीमार थी पिया। एसिताईं जो खेसि बीमारी सबब जंग में वञण जी इजाज़त न ॾिनी वई। सैयद सज्जाद बीमारी जे आलम में करबला में जेके यज़ीदी ज़ुल्म बर्पा थिया, जेके वफ़ादारनि जूं शहादत थियूं, तिन बाबति ॿुधंदा रहिया ऐं ॾिसंदा रहिया। 9 मुहर्रम सन 61 हिजरीअ ते इमाम हुसैन जी दर्दनाक शहादत खां पोइ बाक़ी बची वियलनि खे क़ैदी बणायो वियो। तिन में इमाम सज्जाद भी शामिल आहे। साॻी तारीख़ ते कनीज़ अहल बैत बीबी फ़िज़ा जी शहादत भी थी। हुननि ॿिन्ही हस्तियुनि जी यादि में ज़वारे नज़ाकत अली फ़ाज़लानी ऐं संदसि फ़र्ज़ंदनि तरफ़ां क़ासिमाबाद फ़ेज़ 3 में फ़र्शी अज़ा विछाए मजलिस अज़ा बर्पा कई वई, जंहिंखे मौलाना मोहम्मद अली जरवार ख़िताब कंदे इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी बाबति बहितरीन अंदाज़ सां ख़िताब कयो। हिन मजलिस में सोज़ सलाम उस्ताद तामीर हुसैन शेख, रसूल बख्श ऐं वक़ार लुत्फ़ अली जिन अक़ीदत जा सलाम पेश कंदे यज़ीद तोड़े हर यज़ीदीअ सां नफ़रतुनि जा इज़हार कया। रात देर सां दुआ ख़ैर बाद मजलिस पुॼाणी ते पहुती। आख़िर में अज़ादारनि लाइ लंगर इमाम पेश कयो वियो।